सिजावल के वार्ड नंबर 8 में मल्हा के मोजुद्दीन पटेल लाला मल्हा अकबर मल्हा दोस्त अली मल्हा तरफा सैयद नसीर अहमद शाह शिराजी सैयद आफ्ताब हुसैन शाह शिराजी वार्ड नंबर 8 के उम्मीदवार जफर हमीद मेमण के मान में आजियाणो दिनों, जैमें बिरादरी के माण्हुनि वॾे अंग में शिरकत करे शिराजी भाइरनि सां साथ ॾियण जो ऐलान कयो। उन मौके ते सैयद नसीर अहमद शाह शिराजी सैयद आफ्ताब हुसैन शाह शिराजी वार्ड नंबर 8 के उम्मीदवार जफर हमीद मेमण आजियाणे के खिताब कंदे चयो त असां हमेशा पंहिंजे माण्हुनि जी हणामणा ख़िदमत कई आहे। शहर थोड़े बहराड़ी में करोड़े रुपयनि जा तरक्याती कम कराया आहिनि। इन भेरे बलदियाती इलेक्शन खटे वधीक आवाम जी ख़िदमत कंदा थी। इंशाअल्लाह ताला सैयद आफ्ताब हुसैन शाह शिराजी सिजावल जो चेयरमैन थींदो, जेका हितां जे माण्हुनि जी ख़ुशनसीबी हूंदी। आजियाणी तकरीब में मंजूर लकारी अकबर जंगेजो मिसरी ख़ासखेली शहजादो कामरान ॿारनि मरकज़ी जनरल सेक्रेटरी यूनाइटेड यूथ अलायंस पाकिस्तान ऐं ॿियनि शिरकत कई, जॾहिं त आयल महिमाननि खे लुंगियूं अजरकूं ओढायूं वयूं।